अस्सलामुअलैकुम दोस्तों, ड्रामा सीरियल दुलाब जे नई ईंदड़ एपिसोड में छा थींदो तव्हांखे सॼी कहाणी ऐं अपडेट इन नंढड़ी ऐं छोटड़ी वीडियो में ॾींदासीं। वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा, मुंहिंजे यूट्यूब चैनल जमल खे लाज़मी सब्सक्राइब कंदा ऐं बेल आइकन को ज़रूरु प्रेस कंदा, जीअं असांजो नओं हर ईंदड़ वीडियो आवां ॿाहिरनि ते सभ खां पहिरियां पहुचंदी रहे। ऐं दोस्तों, तव्हां बि नवां अपडेट ॾिसंदा रहो। दोस्तों, तव्हांजो टाइम वेस्ट कोन पिया करायूं, हलूं था पंहिंजे कहाणी ऐं अपडेट जी तरफ़। दोस्तों, हाणे तव्हां ॾिसंदो त रेस शाहनवाज़ रेज़न सां ॻाल्हियूं कंदो। रेज़न खे चवंदो त अगर तूं रेस मंसूर सां फ़ैसिलो पियो कराईं त पोइ तुंहिंजे विच में ऐं मुंहिंजे विच में दुश्मनी थी पवंदी। जो रेस मंसूर मुंहिंजो दुश्मन आहे ऐं हू मुंहिंजो कॾहिं बि सॼण नथो थी सघे, ऐं उन जे पारां तूं बि मुंहिंजो पोइ दुश्मन थी वेंदे। अहिड़े हिसाब सां तोखे उन सां हर हाल में ॻाल्हियूं न आहिनि करणियूं, ऐं तव्हां मूं वटि अचो, मां तव्हांजो हर हाल में फ़ैसिलो कराईंदुसि। अगर जेकॾहिं तव्हां उन वटि फ़ैसिलो करायो त पोइ अव्हां जी ऐं मुंहिंजी दुश्मनी थी पवंदी, यानी जंहिं दुश्मनी में अव्हां वेरान थी वेंदो। उन जे करे तव्हांजो भलो इन में आहे त तव्हां फ़ैसिलो न करायो। रेज़न चवंदो त रेस असां जेसीं ताईं फ़ैसिलो नथा करायूं, जेसीं ताईं कूंज छोकिरी कॾहिं बि वापसि न ईंदी। इन खां सवाइ ॿी असां वटि का बि वाट न आहे। जो मुराद जा माण्हू मरंदे मरी वेंदा, बहरहाल हू कॾहिं बि छोकिरी खे वापसि न कंदा। इन करे हाणे असांखे मजबूरी सां ॻाल्हियूं कराइणी पवंदियूं, ऐं मुराद वारा रेस मंसूर वटि ॻाल्हियूं कराइण पिया चाहिनि। उन जे करे ऐं उन्हनि मथां तो मथां इतबार न आहे, उन जे करे तो वटि ॻाल्हियूं उहे न पिया कराइनि, छो जो तूं उन्हनि खे कई बार फ़ैसिले में धोखा ॾेई चुको आहीं। उन जे करे हू हाणे होशियार थी चुका आहिनि। ऐं रेज़न चवंदो त रेस जॾहिं बि फ़ैसिले जूं ॻाल्हियूं कराईंदियूं ऐं जेॾी महिल बि फ़ैसिले जो टाइम रखंदा त मां तव्हांखे ज़रूरु ॿुधाईंदुसि, ऐं तव्हां बि फ़ैसिले में ज़रूरु हलिजो। रेज़न खे चवंदो त रेस शाहनवाज़ चवंदो त मां रेस मंसूर जे फ़ैसिले ते कॾहिं बि न हलंदुसि, न ई वरी उन्हनि जी ॻाल्हियुनि में वेहंदुसि, छो जो रेस मंसूर मुंहिंजो दुश्मन आहे ऐं मुंहिंजो दुश्मन थी रहंदो। ऐं ॿिए पासे हाणे तव्हां ॾिसंदो त रेज़न ऐं ककर वारा सोडल मथां ज़ोर रखंदा। सोडल खे चवंदा त अगर तूं जेसीं ताईं कूंज जो ॾिसु असांखे नथो ॾी, जेसीं ताईं असां तुंहिंजे मथां ज़ुल्म कंदा रहंदासीं। सोडल चवंदो त भले तव्हां मूंखे मारे छॾियो, बहरहाल न ई वरी मां कूंज जो ॾिसु तव्हांखे ॾींदुसि, न ई वरी उनखे तव्हांजे हवाले कंदुसि, भले तव्हां मूंखे पोइ मारे छॾियो। ककर चवंदो त जेसीं ताईं तूं असांखे कूंज जो ॾिसु नथो ॾीं, जेसीं ताईं असां तोखे ज़िंदा न छॾींदासीं, भले असांजी इज़त बदनाम थिए, बहरहाल तोखे मारे छॾींदासीं। ऐं ॿिए पासे पीरल ऐं अली ख़ान कूंज जी हर जाइ ते जांच कंदा ऐं हर माण्हू खां पुछा कंदा ऐं सोडल जा ठिकाणा चेक कंदा। बहरहाल कूंज उन्हनि खे हाली फ़िलहाल कॾहिं बि न मिलंदी, ऐं पोइ हू वेंदा मुराद वटि। मुराद खे चवंदा त कूंज जी का बि ॾस न आहे, ऐं सोट उन खे किथे लिकायो आहे इहा असांखे बि ख़बर न आहे, ऐं उन जॻह ते पहुची बि नथा सघूं असां। ऐं जेसीं ताईं सोट कूंज जो ॾिसु असांखे नथो ॾिए, जेसीं ताईं असां कूंज वटि कॾहिं बि न पहुचंदासीं। ऐं मुराद चवंदो त जेसीं ताईं असां कूंज हुननि जे हवाले न कंदासीं, जेसीं ताईं हू सोडल खे आज़ादु कॾहिं बि न कंदा, ऐं ॿियो त ॻाल्हियुनि जे सिवा हू कॾहिं बि सोडल खे आज़ादु न छॾींदा। इन करे हाणे असांखे कोशिशि करणी पवंदी त असां हर हाल में कूंज खे हथु करे ऐं रेस मंसूर खे ॾियूं। अगरि असां कूंज रेस मंसूर जे हवाले न कयो त पोइ रेस मंसूर असां खां हमेशह हमेशह लाइ नाराज़ थी वेंदो, जो हू पोइ इहा सोचींदो त इहो सभु कमु मुराद जो आहे। उन करे हाणे कूंज ज़रूरी सां रेस मंसूर जे हवाले करिणो आहे। इन करे हाणे तव्हांखे कोशिशि करणी पवंदी ऐं तव्हां हर हाल में कूंज खे हथु करे अचिजो। जेसीं ताईं असां कूंज खे हथु नथा कयूं, जेसीं ताईं आलम ऐं सोडल कॾहिं बि आज़ादु न थींदा। ऐं ॿिए पासे ककर रेज़न खे चवंदो त तूं सिर्फ़ु मूंखे मोकिले ऐं मां पंहिंजे सोडल जे घर में घिड़ी ऐं उन जा हर ठिकाणा चेक करे उतां कूंज खे ज़रूरु वठी ईंदुसि। रेज़न चवंदो त सोडल होशियारु माण्हू आहे, हू कूंज खे पंहिंजे घर में कॾहिं बि न छॾींदो। ऐं हाणे तव्हां ईअं कयो जो सोडल जे मथां बार बार ज़ुल्म कयो, छो जो हू मजबूर थी पाणे कूंज जो ॾसु ॾींदो। जेसीं ताईं हू कूंज जो ॾसु नथो ॾिए, जेसीं ताईं तव्हां उन मथां ज़ुल्म कंदा रहो, जो हू मजबूर थी पाणे कूंज जो ॾसु ॾींदो। दोस्तों, असांखे ॾींदा हाणे इजाज़त, वरी तव्हां सां मिलंदासीं के नई ईंदड़ वीडियो में। जेसीं ताईं पंहिंजो ख़्यालु रखंदा। ख़ुदा हाफ़िज़।